उहे आया सुबह जो ऑफिस में 10-15 उन्हनि सां गॾु माण्हू हुया। उन्हनि मुंहिंजी ऑफिस जा ताला भॻा अची अकाउंट्स ब्रांच जा। उन खां बाद में जीअं ई मां आयुमि त मां करे पुलिस खे इतलाह ॾिनो। पुलिस वारा गॾु वठी आया। मैं उन्हनि खे फ़ोटू वोटू कढाया त साईं हे मुंहिंजी ऑफिस सां अशर थियो आहे। दीदार भुट्टे ऐं अकबर महर मुंहिंजी ऑफिस जा दरवाज़ा भॻा आहिनि अची। उन्हनि इंटरव्यू में हुननि इहो चयो हुयो, जेको उन्हनि एहतिजाज कयो त जीअं ई TMO ईंदो त उनखे असां ॿधी विहारींदासीं ऐं तशदुद जो निशानो बणाईंदासीं। इहो वाज़े तौर ते हुननि इहो लिखी ॿुधायो आहे। त मां त ठीकु आहे, हिकिड़ो बयानु था ॾियनि पिया, सियासी को न हूंदो। मां पंहिंजे ऑफिस आयुमि, पुलिस सां कार्रवाई करे मां वलीद पेट्रोल पंप आहे जेको आहे ई शहरयार खान ख़ुदि जो पंप, उते अची वेठुमि। पेट्रोल भराइणो हुयो, पेट्रोल भराए करे मां बीठुमि। जीअं त 2 गाॾियूं आयूं, हिकिड़ी अॻियां अची लॻी मुंहिंजे बि पोयां, परियां अची जेको चवंदो भाउ अचो शहरयार खान तोखे सॾे थो। आयो भाउ, वियासीं ॿाहिरि त उते ई हिन मूंसां विढ़णु शुरू कयो। हिन जा 5-8 गनमैन हुया जेके मूंखे ॿाहुनि खां ॿधी जेको छॾियऊं, 2-3 हथनि खां वरितो। हे मूंसां विढ़ियो, चाकू जा मुंहिंजे मथां हमला कया अथई। हे हुन जा सबूत आहिनि, चाकू जा हमला। उते रतो छाणनि मूंखे कयो आहे। हिननि मूं हिकु अधु क्लाशन जेको आहे चैम्बर कई त ॿियो विच वारो माण्हू आयो, उन चयो त बाबा हे खून रेज़ी हिते न कयो रोड ते। ॻाल्हि ॿोल थी त मां चयोमांसि मसइलो छा आहे? चई तूं वरी प्रेस कॉन्फ्रेंस कंदो थो हुते। बाबा कहिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस तूं कयां? चई वञी कमारे साहब खे ॿुधाए, लफ़्ज़ खणी। चई बाबा छा ॿुधायां? तूं हुननि जे मथां ग़लति पंहिंजी सियासत चिमकाइण जे लाइ हुननि जे मथां ग़लति इल्ज़ाम थो हणे। ज़ुल्फ़कार खान कमारे जो माना लखी टाउन में सालो आहे ऐं मां हुनखे 25 लख ॾिनी, जंहिंजी मां बिल्कुलु तरदीद कई। मां जो न मां कंहिंखे को रुपयो ॾींदो आहियां, न को टको ॾींदो आहियां। उन प्रेस कॉन्फ्रेंस जे रिएक्शन में मूंसां हे विढ़ियो आहे अची। मुंहिंजी DPO साहब खे, कानून लागू कंदड़ इदारनि खे, वज़ीर आला खे बिलावल भुट्टो साहब ज़रदारी साहब खे अपील आहे त मुंहिंजो सभिनी खां पहिरियों त हिन जे मथां FIR दाख़िल कई वञे। हिन जेका बि मूंसां नाजाइज़ी कई आहे, इहे हिकिड़े चरसी ऐं मवाली माण्हू जा कम आहिनि जेका हिन कया आहिनि। रोड ते बीही करे 10 गनमैन खणी तूं हिकिड़े ऑफिसर सां थो विढ़े। इहे चरसी ऐं मवाली फोरू कंदा आहिनि। हिन जो कमु ई फोरू आहे। MNA MP जी सीट जो त मूंखे माण्हू ई नथो लॻे पियो। हे MP जी सीट जो माण्हू आहे जेको अची करे ऐं जेको आहे सो रोड ते बीही करे माण्हुनि सां थो विढ़े। शहरयार खान, ज़िंदगी ऐं मौत अलाह जे हथ में आहे। न सम्झ त को मुल्क जो वाली तूं आहे, मुल्क हलाए तूं थो, इहा शइ तूं सम्झ ई न। तो मूंखे चयो 3 लख रुपया भतो ॾे। छाजो तोखे भतो ॾियां? 3 लख रुपया महीनो। जेकॾहिं तूं तरदीद थो करे इन शइ जी त तो मूंखां भतो न घुरियो आहे MP साहब, त पोइ तूं मूंसां छो विढ़ियो आहे? ॿियो रीज़न कहिड़ो आहे तो वटि मूंसां झेड़े करण जो? को रीज़न ॾे ॿुधाए मूंखे। तोखे पैसा नथो ॾियां, पंहिंजो सही कमु थो कयां, माण्हुनि खे पघारूं सही टाइम ते थियूं मिलनि, इन ते अची विढ़ियो आहे तूं मूंसां। तूं चई मां पेट्रोल पंप ते वेठो आहियां, तूं उते अची मूंसां विढ़ियो आहे। वाह जी तुंहिंजी साईं, तुंहिंजी जवानप आहे। तो महर कबीले खे लॼायो आहे, उनजी गैरत खे लॼायो आहे। आयल महिमान खे तूं चई पेट्रोल पंप ते, तूं चई ओताक ते वेठो आहियां, तूं उते अची मूंसां विढ़ियो आहे। बाक़ी तूं पाण खे एॾो ॾाढो मुड़ुसु न सम्झ। तूं एतिरो न, तूं ॾाढो मुड़ुसु जे लाइक़ु आहे, न तूं हिन MP जी सीट जे लाइक़ु आहे। ऐं इंशाअल्लाह हिन दफ़े तूं ॾिसंदे तोसां अशर इलेक्शन में कहिड़ो थो थिए पियो। जेका तूं माण्हू जॾहिं हिकिड़े एडमिनिस्ट्रेटर सां, टाउन जे आला हिकिड़े उहिदेदार सां हीअ अशर आहे, तव्हां अंदाज़ो हितां लॻायो त आम लखी जो माण्हू वोट कीअं ॾींदो हूंदो। छा तव्हांखे लॻे थो त उहो वोट कंहिंखे ॾेई सघे थो पियो? हे हाईजेक कयूं वेठा आहिनि सॼी लखी खे। ईअं ई ज़रदो कोप कयूं, माण्हू खे प्रेशर ॾेई करे गन पॉइंट ते रखी करे वोट था ॾियराइनि पिया उन्हनि खे। हिकु छा 100 प्रेस कॉन्फ्रेंस ॿी कंदुमि ऐं तुंहिंजी लखी में अची कंदुमि। इहो बि तूं ॾिसां वेही, तुंहिंजी लखी में ईंदुमि, मतां तूं सम्झे त आसिफ़ हिन खां डिॼी हलियो वेंदो, ट्रांसफर कराए वेंदो या पोस्टिंग छॾे वेंदो। न ट्रांसफर कराईंदुमि, न पोस्टिंग छॾींदुमि। इन लखी में ई ड्यूटी कंदुमि, इते ई ड्यूटी करे तोखे ॾेखारींदुमि। ज़िंदगी मौत अलाह जे हथ में आहे। बाक़ी जेकॾहिं मुंहिंजी जान खे को बि नुक़सानु पहुचे थो, कंहिं बि हवाले सां वधीक को अमल अहिड़ो थिए थो त उनजो सिधो सो ज़िम्मेवार शहरयार खान महर आहे। उन ते इहे FIR कटी वञे।